नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त कपरो ऐं ڀرپاسي जे इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। छितनि कुतनि औरत समेत 3 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी कयो आहे। कपरो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रोलू कुतनि जो ख़ौफ़ समूरे इलाइक़े में फैलियल आहे। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जॾहिं त इलाइक़े में कुता मार मुहिम शुरू न थियण करे रोलू कुतनि जो आज़ार ॾींहों ॾींहुं वधंदो वञे पियो। कुता मार मुहिम न थियण करे अहिड़ा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि पिया। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त कपरो ऐं ڀرپاسي जे इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। छितनि कुतनि औरत समेत 3 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी कयो आहे। कपरो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रोलू कुतनि जो ख़ौफ़ समूरे इलाइक़े में फैलियल आहे। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जॾहिं त इलाइक़े में कुता मार मुहिम शुरू न थियण करे रोलू कुतनि जो आज़ार ॾींहों ॾींहुं वधंदो वञे पियो। कुता मार मुहिम न थियण करे अहिड़ा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि पिया।